नाज़रीन, सिंध जे ॿियनि शहरनि जी उबावड़ो में भी 31 ॾींहं बि लॉकडाउन जारी आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर मुज़फ़र चारण। जी मुज़फ़र। जी, कोरोना वबा खां बचण लाइ उबाड़ो में 31 ॾींहं भी मुकमिल तरह लॉकडाउन रहियो। उबाड़े जा मुख़्तलिफ़ नंढा वॾा बाज़ार मुकमिल तरह बंद रहा। उबाड़े जो मरकज़ी मेन बाज़ार सुभानअल्लाह शॉपिंग सेंटर, जाम बाज़ार, शहीद बाज़ार, समा बाज़ार, लांगो रोड, काजी मार्केट ऐं ॿियूं बाज़ारूं मुकमिल तरह बंद रहियूं ऐं उबाड़ो में सिक्योरिटी तमामु सख़्त रही। रेंजर ऐं पुलिस जा जवान गश्त कंदा रहा। सब्ज़ी, फ्रूट ऐं परचून जे दुकान खुलण हुजण सबबि शहर जे अंदरि रश ज़्यादा वधी थी वञे, वबा फैलजण जो खतरो आहे। ॿियो अव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको सिंध हुकूमत तरफ़ां आयल राशन हिन वक़्त मुस्तहिक माण्हुनि ताईं न पहुतो आहे ऐं जेका मेहनत मज़दूरी करे पंहिंजो ऐं बच्चनि जो गुज़र सफ़र कंदड़ तमामु सख़्त परेशान आहिनि। समाजी ऐं महज़बी तंज़ीमुनि तरफ़ां जेको आहे मुस्तहिक माण्हुनि ताईं राशन पहुचायो वियो आहे, जंहिंजे लाइ जेको आहे हू तमामु ग़रीब मिसकीन माण्हू उन समाजी माण्हुनि खे दुआऊं ॾियनि था।